अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम में वाखे भलीकार त चऊं। नाज़रीन, बहराननि जे वर चढ़ियल मुल्क ऐं असांजा रवैया प्रोग्राम में अॼु फोकस कंदासीं हिन शइ खे त छा जेके मौजूदा बहरान आहिनि ऐं मौजूदा पॉलिसियूं आहिनि, छा इहे पॉलिसियूं इन्हनि बहराननि खां आजियूं कराए सघंदियूं मुल्क खे। छा नाज़रीन जेके हिन वक़्तु समूरा मामला हलनि पिया, ख़ासि करे असीं मईशत जे मैदान ते ॾिसूं था त रुगो कर्ज़ खणण सां छा जेका मईशत आहे उहा सुधरी सघंदी, उहा बहितर थी सघंदी। हिननि जेके चैलेंजिस ऐं बहरान हिन वक़्तु मुल्क खे दरपेश आहिनि उन्हनि जो आख़िर हतमी हल छा आहे ऐं असांजूं जेके तरजीहूं आहिनि इन्हनि समूरनि चैलेंजिस खे ऐं बहरान खे वठी करे उहे केतिरी सही डायरेक्शन आहिनि। मुंहिंजे प्रोग्राम में उनखे फोकस कंदासीं। जॾहिं असीं ॻाल्हि कयूं था मईशत जी त ख़ासि करे आलमी इदारा जंहिंमें आलमी बैंक हुजे या IMF हुजे, उहे कर्ज़ जॾहिं के मुल्क खे ॾींदा आहिनि त पंहिंजे हिसाब किताब सां उहे कर्ज़ ॾींदा आहिनि ऐं उन खां पोइ कर्ज़ ॾियण खां पोइ हिकिड़ी गाइडलाइन ॾिनी वेंदी आहे। बुनियादी तौर ते उन गाइडलाइन जो मक़सदु कंहिं बि मुआशी निज़ाम जे मुस्तक़िल सुधारे लाइ हूंदो आहे। 1959 खां वठी हिन वक़्तु ताईं असीं 23 भेरा IMF प्रोग्राम में वञी चुका आहियूं ऐं 23 भेरा गाइडलाइन बि असांखे मिली आहे, पर 23 भेरा प्रोग्राम में वञण बावजूदि असीं का बि मुआशी तरजीह सेट न करे सघिया आहियूं। छो असांजा हुक्मरान इन तरजीह खे सेट न करे सघिया आहिनि ऐं बावजूदि बार बार इहा गाइडलाइन मिलण बावजूदि छो नथे हल न करे सघिया आहिनि, अमल न करे सघिया आहिनि, उनखे इम्प्लीमेंट न कराए सघिया आहिनि। अॼु इन शइ खे फोकस कंदासीं प्रोग्राम में। हाणे जेका सूरत हाल आहे, मुसलसल असीं सभु ॿुधंदा पिया अचूं त क़तार दर क़तार बहरान आहिनि। हिक खां ॿियो बहरान जेको तयारु बीठो आहे, हर फ्रंट उन बहरान ते असांखे नज़र अचे पियो, को फ्रंट उन बहरान खां आजो नज़र न पियो अचे त उनजो हल छा आहे ऐं छा मौजूदा पॉलिसियूं उन्हनि बहराननि मां मुल्क खे कढी सघंदियूं। प्रोग्राम में हिनखे फोकस कंदासीं। अॼु एक्सपर्ट्स जो पैनल मूंसां गॾु मौजूदु आहे जिन जो तारुफ़ असां कराईंदी हलां। मूंखे जॉइन कयो आहे नाज़रीन वीडियो लिंक ते JR बलोच साहब आहिनि, जमील अहमद साहब आहिनि, ॿई अॻोड़ा एम्बेसडर्स आहिनि। उन सां गॾोगॾु गहरी नज़र रखनि था इंटरनेशनल ऐं डोमेस्टिक अफेयर्स ते, ॿई मूंसां गॾु वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि। एजाज़ महर साहब आहिनि, सीनियर सहाफ़ी आहिनि, तजिया निगार आहिनि, अॼोके प्रोग्राम में मूंसां शरीक हूंदा। ऐं उनखां सवाइ नाज़रीन मुआशी माहिर आहिनि, नाले वारा सनतकार आहिनि, मिर्ज़ा इख्तियार बेग साहब, उहे पिणु मूंसां गॾु अॼोके प्रोग्राम में वीडियो लिंक ज़रिए शरीक आहिनि। अवां सभिनी खे भलीकार थी चवां हिन प्रोग्राम में। अवां सभिनी जी इजाज़त सां एजाज़ साहब अवां खां आगाज़ कयां थी प्रोग्राम जो। मूं ज़िक्र कयो त को बि फ्रंट हुजे हिन वक़्तु उहो बहरान खां आजो नज़र न पियो अचे ऐं कंहिं बि फ्रंट ते असीं नज़र विझूं था अदम बर्दाश्त बि नज़र अचे पई। असांखे इहो बि नज़र अचे पियो त पॉलिसियुनि जो तसलसुल न आहे, ब्लेम गेम बि असांखे उरूज ते बीठल नज़र अचे पई। त हीअ सूरत हाल ऐं जेको मुख्य अॼोके प्रोग्राम जो असांजो पॉइंट आहे त छा जेका सूरत हाल आहे, असांजा रवैया, असांजूं पॉलिसियूं मुल्क खे जेके दरपेश चैलेंजिस ऐं बहरान उन मां कढण लाइ काफ़ी आहिनि, छा चवंदो मां? मां यकीनन चवंदुसि त न। जेको जंहिं लेवल ते ही मामला पहुतल आहिनि, जेतिरी संगीनी आहे मामलनि जी, उन संगीनीअ खे नज़र में रखंदे जेके रवैया हुजणु घुरिजनि उहे बिल्कुलु नज़र नथा अचनि। ऐं इमरान ख़ान साहब पंहिंजी सोलो फ्लाई में लॻो पियो आहे ऐं PDM ऐं पीपल्स पार्टी जेको आहे उहे ॿिए रुख ते हलनि पियूं। ऐं ज़ाहिर आहे त उन्हनि में बि पंहिंजा पंहिंजा हिकिड़ो इख़्तिलाफ़ राय आहे। जीअं नंढी चूंड जे हवाले सां हाणे मां शेड्यूल बि अनाउंस थियो त उन में PDM जेको आहे चाहे पई त हिसो न वठिजे ऐं पीपल्स पार्टी चाहे पई त हिसो वठिजे। ऐं अहिड़े तरीक़े सां मुख़्तलिफ़ इश्यूज़ ते पंहिंजी जाइ ते इहे शयूं आहिनि। पर हिन वक़्तु वॾे में वॾो बहरान जेको आहे मां सम्झां थो जेको सॼे तव्हांजी सिक्योरिटी खे, तव्हांजे मुल्क जी सलामती, सभिनी शयुनि जे लाइ जेको इम्पोर्टेंट आहे उहो आहे हिकिड़ो त मुआशी बहरान। ऐं उन मुआशी बहरान खे हल करण जे लाइ जेको माहौल घुरिजे, जेका हिकिड़ी इत्तफ़ाक़ राय हुजणु घुरिजे, उहा शइ कोन्हे का। पॉलिटिकल पोलराइज़ेशन वधे पई ऐं उहो जेको ॿिन्ही धुरनि जो, चाहे इमरान ख़ान साहब हुजे या हुकूमती धुर हुजे, उन्हनि जे रवैयनि में जेको आहे त उहो नाहे लचक ऐं ॿई हिक ॿिए खे जेको आहे त ख़्वार करण जे चकर में हिक ॿिए जे ख़िलाफ़ जेको आहे उहो पॉइंट स्कोरिंग में लॻा पिया आहिनि। ऐं इन में बि को शक न आहे त माज़ीअ जी भेट में हिन दफ़े इमरान ख़ान जेको अपोज़िशन में आहे, इस्टेब्लिशमेंट जे बि ख़िलाफ़ु आहे, सभिनी सियासी पार्टियुनि जे बि ख़िलाफ़ु आहे, त उनखे हिकिड़ो प्रीफेशनल जेको आहे न उनखे हिकिड़ो मिले पियो ट्रीटमेंट, उहो चाहे जुडिशरी जे तरफ़ां हुजे या गुज़गुअ में कंहिं हिकिड़े इस्टेब्लिशमेंट जे गिरोह जे तरफ़ां हुजे। त इहे शयूं बि पंहिंजी जाइ ते मौजूदु आहिनि। ऐं हिकिड़ो जेको सियासी बहरान ॿई धुरियूं पैदा करण जे चकर में आहिनि, बजाए इन जे जो उन तूफ़ान खे थोरो हथी ॾिजे, उनखे घटि कजे
उनजी जेको आहे त हीअ रफ़्तार वधाइण जे चकर में आहिनि, जंहिंजो अल्टीमेटली नुक़सानु थींदो। ऐं ॿियो मां मुआशी बहरान जे हवाले सां मां थोरो वधीक इहो बि चवंदुसि त हुकूमत बचत जूं ॻाल्हियूं करे थी, ऑस्टरिटी मयस जूं ॻाल्हियूं करे थी, पर हुननि जे अमल में उहा ॻाल्हि वाज़े नज़र नथी अचे। हर रोज़ हफ़्ते में ॿिनि टिनि ॾींहंनि खां पोइ 4-4, 5-5, 3-3 वज़ीर, मुशीर, मुआविन ख़ुसूसी खणंदा था वञनि ऐं 80 खां वधीक अंग थी वियो आहे हुननि जो। ऐं चवनि इहो था त असां पघार न वठंदा। पघार न वठंदव त स्टाफ यूज़ कंदव, गाॾियूं यूज़ कंदव, पेट्रोल यूज़ कंदव, फैसिलिटीज़ यूज़ कंदव। त जेको हिकिड़े पासे ख़र्च घटि करण जी तव्हां ॻाल्हि था कयो, ॿिए पासे तव्हांजा जेके अमल आहिनि उहे त ख़र्च घटि करण जे हिसाब सां लॻनि बि कोन था। ऐं सभिनी वज़ीरनि वटि जेको आहे 2-2, 3-3, 5 मोबाइलूं हलनि थियूं, 4-4, 5-5 प्राइवेट गाॾियूं हलनि थियूं ऐं सभिनी जो ख़र्च जेको आहे त उहो पेट्रोल घटि में घटि उहो सरकारी पेट्रोल थो इस्तेमालु थिए। त जेके इहे रवैया आहिनि हिननि जे चवण जूं ॻाल्हियूं हिकिड़ियूं आहिनि ऐं कौल ऐं फ़ैल में वाज़े तज़ाद नज़र अची रहियो आहे त जेके जंहिंसां मुआशी बहरान खे घटि करण जे हवाले सां या पब्लिक खे रिलीफ ॾिनो वञे। त असल प्रॉब्लम हिन मुल्क जो इहो आहे त हिन मुल्क जी जेका एलीट आहे, चाहे उहो मिलिट्री ऐं सिविल ब्यूरोक्रेसी हुजे या पॉलिटिशियंस हुजनि या बिज़नेसमैन हुजनि, जेके ही एलीट क्लास जा माण्हू आहिनि, त ऑक्सफैम जी तव्हांखे रिपोर्ट यादि हूंदी त हिकु साल में 33 अरब डॉलर जेको आहे ही एलीट खाई थी वञे पाकिस्तान जी, जेका ग़रीब जी कास्ट ते जेको आहे वञे थी पई। त उन एलीट क्लास ते टैक्स लॻाइण जे बजाए ही सॼे 22 करोड़ आवाम खे हिकिड़ी लट सां हकलण था चाहिनि पिया। त उन में बि हिकिड़ो रवैयो जेको हुकूमत जो आहे मां सम्झां उहो संजीदा नज़र नथो अचे त उन एलीट क्लास खे अंडर द टैक्स आंदो वञे या एडिशनल टैक्सेशन उन्हनि ते कई वञे, त उन्हनि शयुनि ते फोकस नथो कयो वञे। पर सभिनी खे हिकिड़े ई आवाम जेको आहे, चाहे जंहिंजी 15-20 हज़ार रुपया पघार आहे, जेको मज़दूर महिनत करे 500 रुपया दिहाड़ी कमाए थो, उन ते बि साॻे क़िस्म जो बोझ थो विधो वञे। ऐं जेके हिननि पैमाना ठाहिया अॼु खां 30 साल पहिरियों त बिजली जा यूनिट जेको आहे त 200 यूनिट अॼुकल्ह केरु हर माण्हू इस्तेमालु करे थो। घर में जंहिंमें इस्त्री आहे, वॉशिंग मशीन आहे, मोटर पाणी जी लॻल आहे ऐं टीवी आहे, त इहे फ्रिज आहे, इहे सभु शयूं तव्हां मिलायो त कंहिंजो 200 यूनिट खां घटि वधीक बिल न ईंदो। त इहे पैमाना बि हिननि खे रिव्यू करणु खपनि त जेके गुरबत जे हवाले सां आहिनि त उन्हनि शयुनि खे सिर्फ़ु इहो ढकोसले जे तौर ते माण्हुनि खे हिकिड़ो बेवकूफ़ बनाइण जे लाइ जेके इहे सभु शयूं हिननि जूं 30 साल पुराणा जेके पैमाना ठहियल आहिनि उन्हनि ते बि रिव्यू करणु घुरिजे। ठीक, बेग साहब आपकी तरफ आऊँगी। एग्री करते हैं आप एजाज साहब की बातों से, उसमें क्या ऐड करना चाहेंगे और इस पर ज़रूर रोशनी डालिएगा, क्या मुल्की मईशत सिर्फ कर्ज लेने से बेहतर हो जाएगी? समझ सका, लेकिन काफ़ी कुछ जो समझ में आया है मैं उनसे एग्री करता हूँ। और जो आपने सवाल किया कि कर्ज लेने से क्या मुल्की मईशत सही हो जाएगी, हरगिज़ नहीं, बल्कि कर्ज लेने से तो मुल्की मईशत का आज ये हाल हुआ है कि आज हम 75 साल के बाद आपस में ये बहस कर रहे हैं कि हम डिफॉल्ट होने के कितने करीब हैं या कितने दूर हैं। तो कर्ज लेना ही हमारी जो है वो सबसे बड़ी मुश्किल है और जिससे आज हमें आज के ये दिन देखना पड़ रहा है। अब हमने एक डेट लिमिटेशन एक्ट बनाया था, पार्लियामेंट से पास हुआ था, जिसमें हमने ये तय किया था कि हम अपने कर्जे जीडीपी का 60% से ज्यादा नहीं लेके जाएंगे। ठीक। और ये अगर कोई हुकूमत 60% से ज्यादा जीडीपी का लेती है कर्जे तो वो कानून शिकनी है, वो कानून के खिलाफ है। और उसकी जो स्टैंडिंग कमेटियां हैं जैसे फाइनेंस की हैं, अपने कैसर शेख साहब वगैरह हेड कर रहे हैं, कि इनकी भी जिम्मेदारी हो जाती है कि हुकूमत से पूछा जाए, उस मिनिस्टर को बुला के पूछा जाए कि ये 60 के बजाय 70 हो गया है या 80% हो गया है, जैसे आज हम 80% के भी ऊपर जा रहे हैं। तो पहली चीज तो ये है कि डेट लिमिटेशन एक्ट को हमने जो बनाया था, जो कानून है, जो पास हुआ वो कानून है, कोई वो ऐसा ऑर्डिनेंस नहीं है कि जो एक्सपायर हो गया उस पर अमल दरामद करे। दूसरी चीज, कर्जे अमूमन लिए जाते हैं प्रोडक्टिव प्रोजेक्ट्स के लिए, कि मैंने कर्जा लिया है $100 मिलियन का, ये डैम बनेगा, इससे बिजली पैदा होगी, इससे पानी से ज़राअत के शोबे को फायदा पहुंचेगा, कॉटन की फसल हमारी 13 मिलियन से 14 मिलियन बेल हो जाएगी
पीने का पानी साफ लोगों को मुहैया हो सकेगा, और ये 100 मिलियन हम देने के बाद इतने ज्यादा हमें फवायद मिल जाएंगे। लेकिन बदकिस्मती से एक भी जो हम लोन ले रहे हैं, जो कर्जे ले रहे हैं, वो प्रोडक्टिव प्रोजेक्ट के लिए नहीं है, बल्कि IMF तो देता ही है करंट अकाउंट डेफिसिट के लिए, करंट अकाउंट खसारे के लिए। अब करंट अकाउंट खसारा क्यों होता है? करंट अकाउंट खसारा इसलिए होता है कि आपके अखराजात ज्यादा आपकी इनकम से, पैर आप अपनी चादर से बाहर निकाल के सो रहे हैं। दूसरी चीज, आपने जो टैक्सेस वगैरह जो लेने थे वो लोगों से वो नहीं लिए, तो आपकी आमदनी कम हो गई, अखराजात बढ़ गए, फिर तिजारती खसारा बढ़ा आपका। आप इंपोर्ट पे इंपोर्ट करके एक साल हमने तीर मार के $80 बिलियन 2 साल पहले इमरान खान की हुकूमत में हमने इंपोर्ट करा, और उस साल हमारी एक्सपोर्ट थी 32 अरब, यानी हमने तकरीबन 48 अरब रुपए 48 अरब डॉलर का तिजारती खसारा करा। यानी हमारी एक्सपोर्ट के मुकाबले में इंपोर्ट 48 अरब डॉलर ज्यादा थी। अब वो इंपोर्ट के बिल को कैसे पे किया आपने? आपने उसके बिल को अपने ज़खायर से पे किया, और ज़र मुबादला के ज़खायर जो आपके थे वो कम होते गए, डिप्लीट्स होते गए, और आज जब मैं आपसे बात कर रहा हूँ, हम तारीख की कम तरीन सतह पे 3 अरब डॉलर के भी अंदर में हमारे ज़र मुबादला के ज़खायर हैं, और इसमें ज्यादातर ज़र मुबादला के ज़खायर जो हैं वो बैलेंस ऑफ पेमेंट की वजह से कम हुए, यानी कर्जों की अदायगियों की वजह से कम हो रहा है। और इस बार तो ये हकीकतन भी इसलिए है कि पहले हम नए कर्जे लेते थे पुराने कर्जे उतारने के लिए, मार्कअप पे करने के लिए, अब तो नए कर्जे रोक दिए गए हमारे ऊपर। अब हमारा जो दरवाजे खुले थे डॉलर आने के, वो सब बंद हो गए। अब डॉलर जाने के दरवाजे खुले हैं, जिसमें कर्जों की अदायगियां हैं जो आपको मुसलसल करनी है, मार्कअप है जो आपके सुसूक बॉन्ड के ऊपर, सॉवरेन बॉन्ड के ऊपर, और कर्जों के ऊपर जो आपने लिए मल्टीलैटरल बायलैटरल, वो देना पड़ रहा है। तो इस वक्त कैश 22 सिचुएशन इतनी खराब है कि मैंने पूरी जिंदगी में अपनी नहीं देखी। उसकी वजह से क्या नुकसान है? आपने कुछ मेजर्स लिए, जैसे आप वेंटिलेटर पे मरीज को डालने की कोशिश करते हैं, वो इकदामात में कुछ तो फायदा हुआ, इंपोर्ट हमारी कम हुई, लेकिन साथ साथ नुकसान ये भी हुआ कि रॉ मटेरियल की इंपोर्ट मुतासिर हुई, डाइस, केमिकल, फिलामेंट यार्न, पॉलिस्टर फाइबर, और गाड़ियों के कंपोनेंट, गाड़ियों के पार्ट, लिहाजा इनकी बड़ी सनतें जो थी वो ठप हो गई। कभी इंडस बंद हो रही है, कभी सुजुकी बंद हो रही है, क्योंकि उनके कंपोनेंट नहीं आ रहे। टेक्सटाइल की सनत जिससे मेरा ताल्लुक है, उसकी इस बार सबसे बुरी हालत है। कोई 30% पे काम कर रही है, कोई 40 पे, मैक्सिमम 50% पे काम कर रही है। लोग निकाले गए हैं, एक्सपोर्ट्स भी गिरी हैं, आपको नजर आ रहा है, और रिमिटेंसेस भी कम हुई हैं। तो ये तमाम माशी इंडिकेटर सीधा आपको उधर लेके जा रहे हैं कि जहां पे आपके डॉलर के ऊपर, डॉलर की तलब के ऊपर जोर बढ़ता जा रहा है। ठीक बेग साहब, लोग ठीक बेग साहब, इसी बात को आगे बढ़ाते 270 रुपए का जो डॉलर था वो 268 रुपए पे, 267 पे आया है, क्योंकि एक्सपोर्ट की प्रोसीड्स भी लोग अब ला रहे हैं डर के कि कहीं डॉलर मजीद नहीं कम हो, और साथ ही साथ रेमिटेंसेस भी अल्लाह ने चाहा आने वाले वक्त में वो लोग जो हवाले और हुंडी से 30 रुपए का फर्क था उसके फायदे के लिए भागे थे, अब वो फर्क तकरीबन खत्म हो गया है, तो वो अब बैंकिंग चैनल से रेमिटेंस करेंगे, तो उससे भी रेमिटेंस में कुछ बेहतरी आएगी। ठीक बेग साहब, लेकिन सारी सूरत हाल में आपने एक तफसीली खाका पेश किया, हमारे अपने रवैये आपने उनकी निशानदेही भी की कि वो कैसे तवातुर से वो किस डायरेक्शन में गए और उसका क्या नुकसान या क्या फ़ायदा हमारे सामने आया। जमी साहब, अवां वटि इहो ई सवाल रखंदसि, हिकु त इहो त जेके मुल्क असीं ॾिसूं था त मुख़्तलिफ़ बहरान आहिनि, उहे कतार दर कतार बहरान हर फ्रंट ते नज़र अचनि पिया। असांजा रवैया, एजाज साहब उन ते ॻाल्हायो, बेग साहब उन ते ॻाल्हायो, उन ते बि रोशनी विझो, ऐं गॾोगॾु इहो बि ज़रूरु ॿुधाइजो त जेके ईंदड़ ॾींहं आहिनि, जेकॾहिं हीअ साॻी सूरत हाल रहे थी, दुनिया असांखे ॾिसे थी, इम्पैक्ट छा वञे थो, कहिड़ो मैसेज असीं कन्वे कयूं था दुनिया खे हिननि रवैयनि ऐं पॉलिसियुनि सां? दुनिया खे त असां जेको मैसेज कन्वे कयूं था पिया उहो एतिरो चङो हुजे हा त अॼु असांजी का एतिरी हालत न हुजे हा। दुनिया खे असांजो मैसेज पाण खे मौकरी ठाहे साम्हूं पेश कंदा आहियूं, ऐं उन में खणी मईशत हुजे या खणी सियासत हुजे, ऐं उन में लेटेस्ट जेको इमरान खान बयानु ॾिनो आहे पंहिंजो त ही
इम्पोर्ट न थियो आहे, इहो एक्सपोर्ट थियो आहे तव्हां जेके रिजीम चेंज वारो सिलसिलो। त दुनिया असां खां पुछंदी आहे, असांजा दोस्त जेके ॿार आहिनि उहे बि पुछंदा आहिनि, ऐं असां वटि हिन जो कोई जवाबु न आहे त नैरेटिव कीअं चेंज थींदा आहिनि। इन हिसाब सां मईशत जा नैरेटिव बि इहे आहिनि कि असांखे सब्ज़ बाग़ ॾेखारिया वेंदा आहिनि असांजे सरबराहनि जे तरफ़ां, ऐं उनजो जेको आफ़ाल आहे त कंहिंखे बि तव्हां हिन वक़्तु लाइन ते वठो ऐं उनखे मईशत जो हल पुछोसि त हल छा आहे, पोइ असां तव्हांजा नाज़रीन बि ख़ुशि थी पवंदा, असांखे बि को उमेद थी पवंदी। को कंहिंखे इंट्रस्ट नज़र ई नथो अचे पॉलिटिकल लीडरशिप में त को इन जो हल शॉर्ट टर्म में कढनि। तव्हांजो सुवाल जो जवाब ते असां जेको ईंदड़ 6 महीननि में जे पंहिंजे पाण खे न संभालियोसीं, वेंटिलेटर ते अची विया आहियूं, टेक्निकल डिफॉल्ट थी वियो आहे, उनजो सबूत मां ॾियां थो पियो, उनजो प्रूफ थो ॾियां त कीअं थी वियो आहे। टेक्निकल डिक्लेयर करण वारी ॻाल्हि आहे। हाणे ॿ टे अंग खर ॾेई छॾियां त हिन ते वापसि थो अचां। टेक्निकल डिफॉल्ट इहो थींदो आहे त तव्हां पंहिंजा LC न खुलनि, तव्हांजे जेके कंटेनर पिया हुजनि तक़रीबन 5800 कंटेनर पोर्ट ते पिया हुजनि ऐं उहो क्लियर न थियनि LC जे करे। तव्हां छो जो डॉलर्स न आहिनि, तव्हां ॾोकड़ पैसा न आहिनि फॉरेन एक्सचेंज में, इन करे तव्हां उनखे क्लियर नथा कराए सघो। स्टेट बैंक जी रिज़र्व जेको लास्ट फिगर हुई 2.9, जेकी अॼोकी फिगर जेके फ़िलहाल रिलीज़ न थी आहे, महसूसु थिए थो पियो त हाणे 2 अरब ताईं पहुची विया, जंहिंजो मतिलबु इहो आहे त 1.5 हफ़्ते जो असांजो ख़र्च पाणी वञी बचियो आहे, ऐं 1.5 या 2 हफ़्तनि खां बाद जे पैसा असां वटि न आया त छा थींदो। उनजी डिज़ास्टर्स जेका सिचुएशन आहे उन ते बि अॻिते वञी रोशनी विझंदासूं जीअं तव्हां चवंदव। त हाणे अचो थोरा अंग अखर, हाणे कुझु सोल्यूशन ते बि अचूं न, छो जो असांजा मारोड़ा जेके आहिनि उहे त तमामु नाउमीद थी पवंदा, ऐं नाउमीद थियण जो सबबु बि आहे, हक़ीक़त बि आहे त उन्हनि खे 2 वेलनि जी मानी नथी मिले पई, हिकिड़े वेले जी मानी था खाइनि पिया। स्कूलनि मां ॿारनि खे पंहिंजे पढ़ाई खां हटाए छॾियो आहे, स्कूल जी फी नथा ॾेई सघनि, बिजली जो जेको बिल नथा ॾेई सघनि, पाणी जेको आहे नथा करे सघनि पंहिंजो पीअण जो बंदोबस्तु। त ही सभु शयूं त माण्हुनि खे त उहा सट अची वई। जेको अटे जो अघु आहे, जेको बसर जो अघु आहे, जेके ॿियनि शयुनि जो अघु आहे, मां रुॻो तव्हांखे फिगर ॾियां त तव्हांजा जेके नाज़रीन आहिनि उन्हनि खे अंदाज़ो इन जो आहे, जेके वञी पाण रोज़ानो मांडली ते बीही, भाॼी जी दुकान ते बीही जेके वठंदा आहिनि, जेको बसर आहे उहो 500, ही मां फिगर जेको ॾियां थो पियो सेंसिटिव प्राइस इंडेक्स जी हुकुम जी फिगर आहे, मुंहिंजी न आहे, त उन 556% जेको आहे सैकड़ो उहो वधियो आहे। जेके चिकन आहे उहो 90 सैकड़ो वधियो आहे। अंडे जो जेको आहे, बैदनि जो जेको अघु आहे उहो 81% वधियो आहे। जेके एरी राइस आहे उहो 61% वधियो आहे। त मां आई कैन गो ऑन एंड ऑन बिकॉज़ इहे गवर्नमेंट जा फिगर आहिनि। इन्फ्लेशन जी हद इहा अची पहुती आहे त इन्फ्लेशन 33 सैकड़ो वञी 33 सैकड़ो वञी पहुती आहे। पर इन जो मतिलबु हिकिड़े आम माण्हू लाइ छा आहे, जेको ॻोठनि में वेठो आहे, जेको माण्हू दिहाड़ी पियो कमाए 1000 रुपए दिहाड़ी वधीक आहे ॻोठनि में, 500 मसे मिलंदी आहे, चङो 1000 रुपए जो कमाए थो पियो। जेको माण्हू 6 महीना पहिरियां वञी सौदो वठी ईंदो पंहिंजी हुन में किरयाने जी दुकान तां, हाणे उहो सौदो जेको आहे उन वक़्त जे हिसाब सां हाणे उनखे टोटल मिलंदा 667 रुपए जे, माना एतिरो सौदो उनखे घटाईंदो त पैसा पूरा पवंदा। जे सौदो ओतिरो वठंदो त उनखे पैसा वधीक ॾियणा पवंदा, तक़रीबन 350-400 रुपया वधीक ॾियणा पवंदा। त इन जे करे माण्हू ते काफ़ी वॾी इहा सट अची वई आहे। हाणे सुवाल इहो पैदा थिए थो पियो त इन खां अॻिते कहिड़ो स्टेप असां वटि आहे कि असां पंहिंजे माण्हुनि खे उमेद का ॾियारियूं। उन ते बि ज़रूरी आहे कुझु पॉइंट ॾियूं, पर असांजे माण्हुनि में असांजा जेके सियासी अकाबरीन आहिनि, सियासी असांजा जेके अॻवान आहिनि, उन्हनि खे इन ॻाल्हि जी आहे त ही जेके ॻाल्हि वञी किथे बीठी आहे, इन जो हल छा आहे। इहे जेके कर्ज़ IMF जेको पहिरियां वार अगेंस्ट टेरर जे ज़माने में जेको कर्ज़ ॾेई छॾंदो हो सवलाई सां, हाणे तव्हां खां 1000 सुवाल थो पुछे, हाणे टफ कंडीशन्स थो रखे ऐं रखिणो बि आहे उन्हनि खे, छो जो असांजे मईशत जेको हाल आहे उहो चाहींदा त उन्हनि खे पैसा मिलनि वापसि। असां पॉलिसी जी, फिस्कल पॉलिसी जी ॻाल्हि था कयूं, जंहिं ते बेग साहब बि तबसरो कयो, एजाज साहब बि तबसरो कयो। असां मॉनिटरी पॉलिसी जी ॻाल्हि था कयूं पिया। मॉनिटरी पॉलिसी ऐं असांजी फिस्कल पॉलिसी जी सुठी हुजे हा त वियतनाम जी जेका 2012 में पब्लिश्ड फिगर मां ॿुधायां थो पियो त पाकिस्तान ऐं वियतनाम जी जेका $32 बिलियन जी एक्सपोर्ट हुई, अॼु वियतनाम जी 350 बिलियन जी आहे एक्सपोर्ट आहे। उन्हनि कुझु त कयो आहे न,
ठीक असांजा माण्हू जमीर पाण साहब था बिल्कुल कनि मां पिया त दुरुस्त कुझु पिया फरमायो बंगला ऐं तफ़सीली मां सभु समूरा फिगर रखी उहो समूरो खाको पेश कयो इन जो जिया हल साहब बि आहे, अॻिते वञी जी पुछंदव त हल बि ॾींदुसि बिल्कुलु बिल्कुलु उन ते बि ज़रूरु सॉल्यूशन। ॻाल्हाईंदासीं जिया साहब अवां सभिनी जो मौक़िफ़ ॿुधो ऐं ज़ाहिर आहे मां सम्झां थी तव्हां ज़रूरु अग्री बि कंदा हूंदो जेका सूरत हाल आहे, पर हाणे अहिड़ी सूरत हाल हुजे ऐं इन सूरत हाल में जमील साहब बिल्कुलु दुरुस्त फरमायो त ज़ाहिर आहे जेको अवाम ॿुधे थो का अहिड़ी ॻाल्हियूं बि हुजणु घुरिजनि जंहिंसां अवाम उमेद जो पैगाम बि खणे या हमेशह हर सिचुएशन में होपफुल बि हुजणु घुरिजे, पर जेका सूरत हाल आहे उनखे रियलाइज़ करणु उनखे सम्झण बि वक़्त जी ज़रूरत हुजे थो त हिन ॾुखी सूरत हाल में नाज़ुक सूरत हाल में जेके असीं रवैया ॾिसूं था जेके अदम बर्दाश्त बि आहे, ब्लेम गेम मुसलसल जारी आहे, पोलराइज़ेशन मुसलसल वधे पई, पोइ कहिड़ी बहितरी उमेद पोइ कीअं रखिजे ऐं कंहिंमां रखिजे? जी इन ते त काफ़ी कुझु ॻाल्हाए सघिजे थो रवैयनि ते, छाकाणि जो रवैया सब्जेक्टिव हूंदा आहिनि, रवैया बायस्ड हूंदा आहिनि, लेकिन इकॉनमी जेका आहे सा हार्ड फैक्ट्स ते हलंदी आहे। इकॉनमी जेका आहे सा हिकिड़ी सॉलिड फाउंडेशन से हूंदी आहे जंहिंजा काफ़ी जेके आहिनि से टेस्टेड एंड ट्राइड मॉडल्स आहिनि ऑफ डेवलपमेंट। अनफॉर्चुनेटली पाकिस्तान कंहिं बि अहिड़े प्रोग्रेसिव अहिड़े अॻिते वधंदड़ इकोनॉमिक डेवलपमेंट जे मॉडल खे काफ़ी सालनि खां छॾे ॾिनो आहे। मूंखे यादि पए थो त असांजा 5 साला मनसूबा ठहंदा हुआ, उहे उनखे थिए हाणे सदियूं गुज़री वियूं आहिनि या कम से कम डेकेड्स गुज़री विया आहिनि त असांजो को 5 ईयर डेवलपमेंट प्लान न आयो आहे। असल में हींअर जेका सॼी डिबेट पई थिए त 1.2 बिलियन असांखे IMF ॾींदो या न ॾींदो, लेकिन असल जेके मसइला आहिनि उनखे न त लीडर पियो को पॉइंट आउट करे, न ई अपोज़िशन वारा था कनि पिया, ऐं कंहिं हद ताईं मां चवंदुसि त जेको असां जेके इवन एनालिस्ट आहियूं उहे असल जेको दर्द आहे, असल जेको जिते जिते दवा रखणु घुरिजे उहो कोन था कनि। हाणे इहा ॻाल्हि ॾाढी वाज़ह थी वई आहे त असांजी सॼी इकॉनमी जेका आहे सा इट इज़ शिकार आहे इलीट कैप्चर जो। सॼी जेका मनसूबाबंदी आहे, ठीकु आहे, अरिड़हीं अमेंडमेंट खां पोइ कुझु फ़र्क़ु पियो ज़रूरु आहे कंहिं हद ताईं, लेकिन वरी हिकिड़ी ॿी लोकल इलीट जेका आहे सा प्रोविंसिस में जेका डेवलप थी वई आहे। असांखे इहा उमेद हुई त इस्लामाबाद मां जेकॾहिं जेका फ़ैसिला अंदाज़ जो फ़ैसिला थींदा हुआ उहे कंहिं तरह सां वरी प्रोविंशियल कैपिटल में ईंदा, लाहौर में, कराची में, पेशावर में, क्वेटा में, लेकिन उते बज़ाते ख़ुदि हिकिड़ी ॿी इलीट डेवलप थी वई। उन जा वरी पंहिंजा हिकिड़ा पॉलिटिकल ऐं हिकिड़ा पंहिंजा कंहिं हद ताईं एफिलिएशन जा मसइला अची विया। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त असां जेके मॉडर्न टूल्स ऑफ डेवलपमेंट आहिनि, मॉडर्न टूल्स ऑफ प्रोडक्शन आहिनि, उहा असां सोचे ई कोन। पाकिस्तान हिकिड़ी असांखे विसारणु न घुरिजे एग्रीकल्चरल कंट्री आहे। असांजो जेकॾहिं ठीकु आहे ज़रूरु पैसा अचनि था, $18 बिलियन $20 बिलियन जी एक्सपोर्ट थिए थी, लेकिन उहा बि असांजी बेस जेका आहे सा एग्रीकल्चर ते आहे। जेकॾहिं तव्हां कॉटन खे छॾे ॾियो त बाक़ी छा थो बचे असां वटि? असां का वैल्यू एडिशन न कई आहे, असांजी का स्मॉल मीडियम इंजीनियरिंग जेका आहे सा उहो बेस कोन्हे को। इट्स अ सिंगल कमोडिटी एक्सपोर्ट मार्केट असांजो पोटेंशियल आहे। त एतिरनि सालनि में असांजे मुख़्तलिफ़ हुकूमतनि इंक्लूडिंग दिस वेरी गवर्नमेंट उन्हनि कहिड़ा अहिड़ा उपाउ वरिता आहिनि त ईंदड़ 5 सालनि में, ईंदड़ 3 सालनि में ईंदड़ फसल जेको अचे पियो कणिक जो, उन खां पोइ जेको कॉटन ईंदो, उन लाइ असां छा कयूं? त मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त असां फंडामेंटल्स खे छॾी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु डिबेटनि में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको आहे सो इहे जेके फोटो अपॉर्चुनिटीज़ IMF वारनि जा राति जो 12 बजे ड्रामा थिया थियनि, प्रेस कॉन्फ्रेंस जा सुबुह जो 8 बजे 9 बजे था ड्रामा थियनि। फॉर गॉड सेक आई थिंक द लीडर्स हैव टू वेक अप। जंहिंजे मथां जवाबदारी आहे 22 करोड़ माण्हुनि जी, उन्हनि खे मूंखे लॻे कोन थो irrespective of the party, ही पार्टी हुजे या पहिरीं वारी पार्टी हुजे या सभु पार्टी हुजनि, मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त असांजो इलीट, इकोनॉमिक इलीट, पॉलिटिकल इलीट ऐं कंहिं हद ताईं असांजो इंटेलेक्चुअल इलीट जेको आहे उहो बिज़नेस इलीट ऐं एग्रीकल्चर इलीट जेको आहे सो आम माण्हुनि जे दर्द खां बिल्कुलु ग़ाफ़िल आहे, परे आहे। छाकाणि जो उनखे ख़बर आहे डिस्पाइट ऑल ऑफ दैट उन्हनि जी जेका लाइफ स्टाइल आहे, उन्हनि जेका ज़िंदगी आहे, उनजे ॿारनि जी जेका ज़िंदगी आहे सा महफ़ूज़ आहे। जेसि ताईं इहो तफ़ावत न वेंदो, जेसि ताईं
अवाम जी पार्टिसिपेशन न थींदी डिसीजन मेकिंग में, तेसि ताईं मुंहिंजो ख़्यालु आहे IMF सां असां हींअर ॻाल्हायूं या वरी 2 सालनि खां पोइ ॻाल्हायूं। मां कोन थो सम्झां त असां इन दिलदल मां निकिरी सघंदा। ठीकु आहे जज साहब, मां सम्झो पिया त इहो मुमकिन आहे आवाम जी पार्टिसिपेशन जी ॻाल्हि कई, GR साहब तमामु तफ़सीली ॻाल्हायो, त ज़ाहिर आहे उहो गैप त बरक़रार आहे, उहा इंटेलेक्चुअल एलीट हुजे, पॉलिटिकल एलीट हुजे या इकनॉमिक एलीट हुजे, ऐं आवाम विच में हिकिड़ो फ़ासिलो बदस्तूर असीं ॾिसूं था त उहो वधंदो पियो वञे, घटिजंदो न आहे। त का रियलाइज़ेशन अवां मुख़्तलिफ़ कॉरिडोर्स ॾिठा बि आहिनि, पार कॉरिडोर्स में ॾिसो बि था, रिपोर्ट बि कयो था, त का रियलाइज़ेशन हुकूमती सतह ते या रियासती सतह ते अव्हांखे नज़र अचे पई हिननि क्राइसिस जे वक़्त ते? जी ज़ुबानी कलामी त ठीकु आहे, बाक़ी उहा जेका कमिटमेंट हूंदी आहे जंहिंसां अवाम खे हिकिड़ो यकीन थिए त हा ही हिकिड़ो रस्तो जेको ॿुधायो पियो वञे या ॾेखारियो पियो वञे, ऐं उन सिलसिले में जेके हुकूमत क़दम पई खणे त उन मां नज़र ईंदो आहे त वाकई ही संजीदा आहिनि ऐं असांखे अॻिते हली अॼु या सुभाणे उन मां को न को नतीजो मिलंदो। त उहो जेको रवैयो आहे या जेके उन जा लवाज़मात आहिनि उहे त गवर्नमेंट पूरा कंदे नज़र कोन थी अचे, सवाइ TV ते अची इहो बयानु ॾिए त असांखे सैलाब वारनि जो ॾुख आहे, असांखे फलाणनि जो ॾुख आहे। ऐं उहो सैलाब वक़्त में जेको आहे त तव्हां ॾिठो कहिड़े तरीक़े सां अञा बि रोज़ वीडियोज़ अचनि पियूं त के जेके USAID जा चांवर आहिनि या USAID जो जेको सामान आहे या ॿिया ॿाहिरनि मुल्कनि मां नशर फरोज़ मां अॻे ॾींहुं फिल्टर प्लांट जी जेको वर्ल्ड बैंक वारनि ॾिनो उहो गाइब थी वियो। त जेके शयूं जेके रवैया आहिनि, जेके शयूं ऑन ग्राउंड रिपोर्ट थियनि पियूं उहे त 100% इन ॻाल्हि जी शाहिदी ॾियनि थियूं ऐं सबूत फ़राहम कनि थियूं त हिन हुकूमत मां अवाम खे को आसरो कोन्हे को, हर को इनफरादी तौर ते पंहिंजे पेट पालण में मजबूर आहे ऐं उन ई पासे सिलसिलो थिए पियो। ऐं असां हिकिड़े बॉइलिंग पॉइंट ॾे वधी रहिया आहियूं जेको मुल्क में अनारकी ऐं फ़साद फैलाईंदो आहे। त मां सम्झां थो त जेकॾहिं असां अमली तौर ते फौरी इमरजेंसी वार फुटिंग बेसिस ते अहिड़ा क़दम न खयां जंहिंसां अवाम खे उन ते यकीन हुजे त जेकॾहिं उहो न थिया त उहो वक़्तु परे कोन्हे त हिन मुल्क में हिकिड़ी अफ़रा तफ़री वारो माहौल बर्पा थींदो ऐं जेको ॾाढो सुगाबो वारो माहौल हूंदो ऐं जंहिं वटि पोइ वधीक ताक़त हूंदी उहो कमज़ोर खे वधीक अञा दॿाईंदो। त इहो सिस्टम जेको आहे या माहौल जेको जुड़ंदे नज़र पियो अचे या जंहिं पासे वेंदे हिकिड़ो ख़दशो या ख़ौफ़ नज़र पियो अचे, इन में मां सम्झां थो मुल्क जे समूरनि इदारनि जो हिकु जेतिरो ई कंट्रीब्यूशन आहे, चाहे उहो सियासतदान हुजनि, चाहे उहो अदलिया हुजे, चाहे उहे ॿिया के इदारा हुजनि। त उहा हिकिड़ी कंसर्टेड एफर्ट नज़र नथी अचे जेका हिन इमरजेंसी वारी सिचुएशन खे डील करण जे लाइ असांखे पंहिंजे उन्हनि रवैयनि ऐं अमलनि जे ज़रिए उनजो मुज़ाहिरो करणु खपे। तव्हां ॾिसो हिन महिल बि सिंध में ठीकु आहे, तुर्की में ज़लज़लो आयो आहे ऐं सिंध गवर्नमेंट 1 लख तंबू जेको आहे हिकु धक में मोकिलिया। हल ठीकु आहे, ग़रीब आहिनि, उहे मुसीबत में आहिनि, असांजा मुस्लमान भाइर आहिनि, पर तव्हांजा जेके जंहिंजी बुनियादी तव्हांजी ज़िम्मेवारी आहे, जंहिंजे लाइ तव्हांखे टैक्स मिले थी, जंहिंजे लाइ तव्हांखे बुनियादी तौर ते चूंडियो नुमाइंदनि सिंध में जेको आहे 10 महीननि खां कहिड़ी हालत आहे, कहिड़ी कसम पुरसी वारी हालत में सैलाब मुतासिरीन वेठा आहिनि, उन्हनि खे त तव्हां तंबू न ॾिना हिन महिल ताईं। अञा ताईं बि माण्हू जेको आहे त उहो खटनि ते चादरूं विछाए हेठूं लकड़ो हणी ऐं हिकिड़ो पंहिंजो आरज़ी ठिकाणा ठाहियूं वेठा आहिनि। सिंध मां पाणी कढण जे लाइ तव्हां वटि केतिरो आहे सिस्टम, उहे कमिटमेंट केतिरी आहे। बाक़ी तव्हां ॿाहिरि जेको आहे त उहे पंहिंजो नालो कमाइण जे लाइ मिंट में देरी नथा कयो ऐं फंड बि कयो था, सभु कुझु कयो था, अकाउंट बि ठाहियो था, अपीलूं बि कयो था। उन में जेतिरो तव्हां अमली तौर ते सरगर्म नज़र अचो था त उन मां लॻे थी त अहिड़ी कमिटमेंट जेकॾहिं तव्हां पंहिंजे मुल्क जे मसइलनि जे हल करण जे लाइ कयो त मां सम्झां थो त उन में वाज़े तव्हांखे फ़र्क़ु बि नज़र ईंदो त जेको असांजो एटीट्यूड आहे, जेको असांजो हिकिड़ो उनखे मां एॾे वॾे पैमाने वारे वॾे स्केल ते जेके हिकिड़ियूं शयूं तबाही जे तरफ़ वेंदे नज़र पियूं अचनि सभिनी खे, त उन लेवल जा क़दम जेके अमली तौर ते कंहिं बि सूबाई हुकूमत जे तरफ़ां या मरकज़ी हुकूमत जे तरफ़ां कोन्हे। हिकिड़ो मुल्क में बहरान हैजानी कैफ़ियत गैर ज़रूरी तौर ते मां सम्झां थो हिकिड़ी ठीक है सर, इन ही ॻाल्हि खे अॻियां वधाईंदे तमामु अहम पॉइंट आहे त जंहिं बेशक कि जिस बड़े पैमाने पर, जिस बड़े स्केल पर ये सारे मामलात हम डिस्कस कर रहे हैं क्राइसिस,
उस सीरियसनेस की कमी महसूस हो रही है और ये गिला भी तकरीबन हर फोरम पर नज़र आता है कि कोई सीरियस टॉक नहीं हो रही इन सारे मामलात पर। जो भी डिबेट है, जो भी डिस्कोर्स है, वो सिर्फ बयानात की हद तक है, इसके आगे नई चीज़ें बड़ी मुसीबत में, बड़ी मुश्किल में। क्या कहेंगे आप? मैं आपसे इत्तेफाक करता हूं कि हमने कई बार बात की इकोनॉमिक इमरजेंसी की कि भाई अब आपके पास बैलेंस ऑफ पेमेंट के लिए फंड्स बचे ही नहीं है, 2.9 बिलियन पर आप आ गए हैं। बहुत मुश्किल, आपके 15 दिन की इंपोर्ट बिल की लिए भी काफी नहीं है। और हमारे जो डोनर्स एजेंसीज ने फंड देने थे, जिसमें वर्ल्ड बैंक, एशियन डेवलपमेंट बैंक, इस्लामिक डेवलपमेंट बैंक, उन्होंने हाथ रोक दिए हैं। हमारे फ्रेंडली कंट्रीज जिन्होंने रोल ओवर भी करना था और सॉफ्ट डिपॉजिट देने थे, वो भी कतरा रहे हैं और वो ग्रीन लाइट देखना चाहते हैं IMF की पहले, रोल ओवर करने से पहले। यही चीजें इकोनॉमिक इमरजेंसीज में होती हैं, जिसमें हमें बचाना होता है कि मजीद डॉलर की विड्रॉवल ना हो, स्मगलिंग को रोका जा सके। डॉलर की 5 मिलियन डॉलर अफगानिस्तान डेली जो है वो यहाँ से आउटफ्लो है, जो वो मुल्क बर्दाश्त नहीं कर सकता हमारा जैसा। तो मैं ये समझता हूँ कि बात बिल्कुल सही है, चीजें नॉर्मल है, अपॉइंटमेंट पे अपॉइंटमेंट हो रहे हैं, 100 की टीम बन गई है और उस टीम की कारकर्दगी में डिफॉल्ट सुनने में आ रहे हैं। तो ये यकीनन यही आपकी बात है कि माइंडसेट और संजीदगी इसमें हंगामी हालात में जो हम करते हैं, घर में अगर कभी हंगामी हालात हो जाएं तो वो उस तरह का हमें भी अंदाज नहीं नजर आ रहा है। एक रूटीन, एक नॉर्मल हर चीज हो रही है, तो वो जरा सा अपसेटिंग है। दूसरी चीज, एक्सपोर्ट सेक्टर की जो 5 सेक्टर है जिसमें टेक्सटाइल भी है, उसको सब्सिडी गैस की थी, क्योंकि बांग्लादेश की गैस की कीमत हमसे 1/3 है। आप उन्होंने वर्चुअल मीटिंग में एग्री कर लिया है कि इसको हम जनवरी से सब्सिडी को हटा देंगे। आप मुझे ये बताएं कि वो मेरे ऑर्डर जो मैंने शिप किए हैं जनवरी में पुराने गैस की कीमत के ऊपर, वो उसका मैं क्या करूंगा? वो तो शिप हो चुके हैं, कस्टमर तो मुझे ज्यादा नहीं देगा ना। तो ये तरह के मेजर जो हैं ये बड़ा परेशान कौन है। और इससे सनत, आज सबके फोन, अभी आप आने से पहले आपके प्रोग्राम में यही वो कह रहे थे कि आप बात बिल्कुल कीजिएगा कि हमारी तो सनत बिल्कुल ठप हो जाएगी, एक्सपोर्ट सनत की तो मुकाबलती सकत है, वो पूरी की पूरी खत्म हो जाएगी। अब 3-4 चीजें हैं जो प्रोग्राम के क्लोजिंग में मैं अपनी रिकमेंडेशन दे देता हूँ, अगर ये लोग कर सकें, लेकिन उम्मीद कम है। पहली चीज तो ये खुदारा पॉलिटिकल स्टेबिलिटी कर लें, पूरी जिंदगी पड़ी लड़ने लड़ाने के लिए, बुरा भला बोलने के लिए। दूसरी चीज, एग्रीकल्चर के रिवाइवल के लिए फास्ट ट्रैक के ऊपर टास्क फोर्स बना के एग्रीकल्चर को रिवाइव करें। $4 बिलियन की कुकिंग ऑयल, $2 बिलियन की आपकी चाय और खाने पीने की अशिया सब मिला के $8 बिलियन हम इंपोर्ट बर्दाश्त नहीं कर सकते। हम ये चीजें एक्सपोर्ट करते थे, आज हम सेल्फ रिलायंस नहीं है, इसमें खुद कफील तक नहीं, एक्सपोर्ट को तो छोड़े। मैन्युफैक्चरिंग सेक्टर ठप होता जा रहा है। हमने अपनी इकोनॉमी को सर्विस ओरिएंटेड बना दिया है, क्योंकि इकोनॉमी में 20% आप मैन्युफैक्चरिंग रह गए, 20% एग्रीकल्चर रह गया और 60% ट्रेडिंग सेक्टर हो गया कि इंपोर्ट किया और सप्लाई कर दिया। और इसमें ना जॉब्स क्रिएशन होता है, ना एक्सपोर्ट का डॉलर बनता है, ना आपके रिजर्व्स बनते हैं वगैरह। उसके हमें एक्सपोर्ट लेड ग्रोथ चाहिए। उसके बाद लॉस मेकिंग ऑर्गेनाइजेशन 500 अरब की जो है, खुदा के वास्ते उन्हें आप या प्राइवेटाइज करें या रिस्ट्रक्चर करें, गोल्डन एज चेक करें। स्टील मिल में धुआं तक नहीं निकल रहा है चिमनी से और सैलरियां दबा के करोड़ों की अरबों की दी जा रही हैं। ये अफोर्ड नहीं कर सकते। ये वही बात है कि एक तरफ खाने को ठीक बिग साहब, आपकी वो सारी चीज़ें ऑब्वियसली आ गई और हम कोशिश भी करते हैं कि वो रिकमेंडेशंस या सॉल्यूशन की तरफ हम ज़रूर जाएं, एटलीस्ट अपने शोज में तो ये ज़रूर बात हम इसको पॉसिबल बनाएं, मेक श्योर करें कि वो सारी चीज़ें डिस्कस हों। जमील साहब, अवां छा ऐड कंदो रिकमेंडेशंस वे फॉरवर्ड अनलिमिटेड टाइम डिस्कस थिए पियो, पर छा असीं लेक कयूं पिया जंहिंजे करे असीं उन्हनि ते पूरा न पिया लही सघूं। सीरियसनेस जी ॻाल्हि थी त उहा घटि आहे, कमिटमेंट जी ॻाल्हि थी त उहा घटि आहे। उन खां सवाइ छा असांखे करणु घुरिजे जो ही सॼियूं शयूं एक्सपर्ट्स आहिनि, रिसोर्सिस आहिनि,
पोइ बि न पिया करे सघूं? जी, असांजा जेके डिसीशन मेकर्स आहिनि उन्हनि जा अफ़कार ऐं उन जा किरदार माशी मामले में उहे ते ज़ीरो जे मुताबिक़ आहिनि, त इन करे हू ते असां काफ़ी डिस्कस करे वरितोसीं ऐं तव्हांजा नाज़रीन जेके आहिनि रूबरू डिप्रेस थींदा वधीक। हाणे इन जे हल वारी साइड ते अचूं, बाक़ी दोस्तनि ॻाल्हाए वरितो ते मसइला कहिड़ा आहिनि ऐं एग्रीकल्चर ते अचणु खपे, बाबा टेक्सटाइल खे वधाइणु खपे, असांखे पंहिंजी इनकम वधाइणु खपे, पर इन में को मुदो लॻंदो न। असांखे ज़रूरत आहे त मथे हफ़्ते असां केतिरा डॉलर ईंदा, सुभाणे डॉलर असां वटि केतिरा ईंदा, महीने में केतिरा ईंदा, 3 महीननि में डॉलर केतिरा, इन जो कंहिं हाल ई न आहे। हाणे इन जो हिकिड़ो 2-3 शयूं मां ॾियां थो पियो, इन में तव्हांजे नाज़रीन खे बि थोरी उमेद थींदी। ऐं ॿी ॻाल्हि इहा कि असांजो टोटल जेको डिफरेंस आहे 10 बिलियन जो आहे, असां वधीक न आहे त रूबरू असां घबराहट इहा आहे असांखे त 130 बिलियन जे असांजे डेट आहे, माना असांजो कर्ज़ु आहे एक्सटर्नल, जेको इंटरनल कर्ज़ु आहे असां ते उहो 137 ट्रिलियन माना रुपया, ऐं उनखे जी बिलियन में कन्वर्ट कयो त उहो बि तक़रीबन 130 माना 267 बिलियन डॉलर ते असांजो वज़न आहे कर्ज़ जो, जेको जंहिं माण्हू तव्हांखे कर्ज़ु ॾिनो आहे उहो छॾींदो त न, उन ते ॻाल्हि थी वई। हाणे अचूं था पिया त हाणे कयूं छा? जीअं पंहिंजे बेग साहब ॻाल्हि कई, असां पाम ऑयल था कयूं इम्पोर्ट 4.5 बिलियन, बाबा इनखे तव्हां सब्स्टिट्यूट कयो या इनखे घटायो। उमिरि लाइ असां ख़र्च था कयूं, उन्हनि खे चओ त स्पॉन्सरशिप वठी अचो, पहिरियां बि थींदो आयो आहे उमिरो हज लाइ स्पॉन्सरशिप में तव्हां बिल्कुलु डॉलर में टिकट मिलंदा डॉलर, हाणे असां उन ते तक़रीबन 2.5 बिलियन डॉलर था ख़र्च कयूं, जेको ज़रूरी आहे, असांजो फरीज़ो आहे, असांखे करणु खपे, पर उन जो तरीक़ो आहे त डॉलर असां कीअं ईंदा, कीअं करे वठंदासीं। उन खां बाद असां वटि जेको आहे टोटल 10 बिलियन जो इन करे फ़र्क़ु आहे कि असांजी जेको आहे गुड्स एंड सर्विसिस जी असांजी इम्पोर्ट जेका आहे टोटल उहा 80 बिलियन आहे, जंहिंमें 10 बिलियन असांजो जेको आहे उहो आहे सर्विसिस जो ऐं 60 बिलियन असांजो आहे उहो गुड्स जो, टोटल 60 बिलियन थियो। एक्सपोर्ट असांजो 30 बिलियन आहे ऐं असांजी रिमिटेंस 30 बिलियन आहे। इहे 10 बिलियन जो असांजो जेको सट पवे थी पई अलाए हिकिड़े ॾहाके खां 2 ॾहाकनि खां, त हू जेका सट फाइल थींदी जमा थींदी अॼु असांजो हीअ असरु थी पियो आहे त फौरी तौर ते असांखे इम्पोर्ट में जेके शयूं असां घटाए था सघूं फिल फॉर। हाणे असांखे कहिड़ो प्रॉब्लम आहे त असां क़ौम खे नथा मंझराए सघूं, वॾा जलसा था कयूं, PMLN थी करे ॿिया था कनि, इमरान ख़ान थो करे, त उन्हनि खे माण्हुनि खे कन्विंस कनि त दुकानूं जल्दी बंदि कयो, दुकानूं जल्दी बंदि कंदव तव्हांजा 2.5 बिलियन डॉलर जी बचत थी पवंदी, छो जे तव्हां उहो फ्यूल इम्पोर्ट था कयो, तव्हां तेल इम्पोर्ट था कयो, उनखे फर्नेस ऑयल जे ठीक जमील साहब अभी डिस्कस कियो त लॉन्ग टर्म प्लानिंग खां अॻु शॉर्ट टर्म प्लानिंग जी ऐं फौरी तौर न सिर्फ़ प्लानिंग पर कदम खणण जी सख़्त ज़रूरत आहे। इन ई ॻाल्हि खे अॻियां खणी वेंदसि। जीअं साहब फाइनल कमेंट अवांजो हूंदो छा एड कंदो वे फॉरवर्ड ऐं रिकमेंडेशंस में? जी जमील साहब जी शॉर्ट टर्म ते तव्हां न कंदव त वेंटिलेटर ते माण्हू जेको आहे वेंटिलेटर ते आहे मईशत मरी वेंदी, इन करे शॉर्ट टर्म ते असां मथे हफ़्ते में डॉलर किथां ईंदा, उनजो बि आहे प्रोडक्ट आहे असां वटि, जेको असां प्रोडक्ट लॉन्च कयूं त मथे हफ़्ते खां असांखे डॉलर अचणु शुरू थी था सघनि। पर इन में चवंदा आहिनि न उर्दू जो हिकिड़ो शेर आहे कि बदन मौजूद लेकिन सर नहीं है, यहाँ अब कोई भी रहबर नहीं है जो मईशत को संभाले। जी साहब फाइनल कमेंट। मुझे ख्याल है there are 3 things that have to be done, which maybe is a long list. सब खां पहिरियां नंबर 1 अॼु जेको जेकॾहिं मां हुते किथे हुजां त पॉलिटिकल सीज़ फायर which will include त इहे जेका पकड़ धकड़ आहे जंहिंसां माहौल ख़राब पियो थिए उहो न थियणु घुरिजे, नंबर 1। नंबर 2 हिकिड़ी बायपार्टिज़न इकोनॉमिक एंड फाइनेंशियल प्लानिंग टास्क फोर्स, जंहिं टास्क फोर्स में सिर्फ़ु मिनिस्ट्री ऑफ फाइनेंस ऐं गवर्नमेंट जा बंदा न हुजनि, लेकिन उन में अपोजिशन बि हुजे, उन में बिज़नेसमैन बि हुजनि, में एग्रीकल्चरिस्ट बि हुजनि, एकेडमिशियन बि हुजनि, थेरेटिशियन बि हुजनि, ऐं पोइ गवर्नमेंट शुड बी मेड टू ओब्लाइज त हू जेके इन शॉर्ट टर्म मीडियम टर्म ऐं लॉन्ग टर्म प्लान सां अचनि उनखे हू क़बूल करे, उनखे तव्हां हिकिड़ो डेडलाइन ॾियो त 4 हफ़्तनि में 8 हफ़्तनि में तव्हां हिकिड़ो प्लान ॾियो, उहो प्लान पोइ वरी रेटिफाई थिए। सभिनी पहिरियों सभ खां वॾी ॻाल्हि आहे त सभु पॉलिटिशियंस वञनि जेके ॿाहिरि आहिनि पार्लियामेंट में या पार्लियामेंट खां ॿाहिरि आहिनि, पोइ उनखे रेटिफाई कजे थ्रू एन एक्ट ऑफ द पार्लियामेंट त ही 5 सालनि लाइ जेको असांजो रोड मैप आहे इकोनॉमिक जो, इनखे असांखे फॉलो करिणो आहे, विच में इंक्लूड IMF
एंड अदर बोरोइंग जेके असांजी थींदी आहे। टियों जेको आहे सो वी प्रॉब्ली हैव टू रीथिंक आवर सिक्योरिटी, त छा कीअं असां केतिरो अफोर्ड करे सघूं था, छा असां मुसलसिल इन ई ब्लीडिंग में करे सघूं था। वी आर अ न्यूक्लियर पावर, वी कैन कम अप विद सम आइडियाज़ वेयर वी कैन हैव अ स्मार्ट डिफेंस विथ लेस एक्सपेंडिचर बट ए टेंजिबल डिफेंस। इहो थी सघे थो पियो ऐं करे सघिजे थो ऐं इहो करणु घुरिजे असांखे। ऐं नंबर टियों जेका प्रायोरिटाइज़ एग्रीकल्चर खे प्रायोरिटाइज़ कयो इमीडिएटली, जंहिंजा तव्हांखे हिकिड़े साल जे अंदरि जेको आहे सो आउटपुट मिली सघे थो, जंहिंमें इनपुट्स आहिनि, सुठा सीड्स आहिनि, जेके तव्हां वटि न आहिनि त ॿाहिरां घुराए वठो, टेक्नोलॉजी ॾियो उन्हनि खे। सभिनी जेके एग्रीकल्चर जेके ग्रेजुएट्स आहिनि सभिनी खे चओ भाई ही तव्हांजा 100 एकड़ जो जेको आहे इलाइक़ो तव्हांजो आहे, गो एंड वी वांट दिस मच ऑफ इंक्रीज इन द आउटपुट ऑफ द क्रॉप। तंहिंखां पोइ ऑब्वियसली जेका लॉन्ग टर्म में असांजी जेका मीडियम ऐं जेका आहे स्मॉल इंडस्ट्री उनखे अॻिते असांखे वधाइणो आहे ऐं अहिड़े नमूने सां ई असां इन गर्दाब मां निकिरी सघूं था। अदरवाइज़ इहा साॻी ॻाल्हि असां वरी साल खां पोइ बि ईअं डिस्कस कंदा रहंदासीं, जंहिंजे लाइ असां वटि वक़्तु तमामु घटि आहे ऐं मसइला तमामु घणा आहिनि। ठीकु एजे साहब अवां कुझु एड करणु चाहियो पिए? जी बिल्कुलु, मूं इहो पियो चयो त ज़ाहिर आहे जंहिं लेवल ते संगीन मसइला आहिनि उन जे लाइ हिकिड़ी जेका इमरजेंसी ऐं वार फुटिंग वारी स्ट्रेटजी घुरिजे, त उन में बिल्कुलु मां साईं वारनि सां एग्री थो कयां त एग्रीकल्चर सेक्टर वाहिद सेक्टर आहे जेको शॉर्टेस्ट टाइम में तव्हांखे आउटपुट ॾेई सघे थो, उनखे फोकस करणु घुरिजे। पर तव्हां ॾिठो त IMF जी फरमाइश ते हिननि किसान पैकेज में जेके सब्सिडीज़ ॾिनियूं उहे विड्रा था कनि पिया, त इहो रवैयो ठीकु न आहे। ॿियो ख्वाजा आसिफ जो बयानु तव्हां ॾिठो त खरबे रुपयनि जी ज़मीन गोल्फ कोर्सिस में तव्हां यूज़ था कयो, 5000 रुपया उनजो तव्हां रेंट था ॾियो, इहे सब्सिडीज़ ख़तमु कयो। इन सां तव्हांखे वॾो फ़ाइदो थींदो ऐं ॿियो जेके खसारे में हलंदड़ इदारा आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते निजकारी वार फुटिंग बेसिस ते कयो, त उन्हनि खे निजी शोबे हवाले करे सरकार मां उन्हनि खे जान छॾायो। त इहे अहिड़े क़िस्म जा फौरी उपाउ जेके वठण जा आहिनि, कुझु हफ़्तनि जे अंदरि तव्हांखे इन ते इम्प्लीमेंटेशन कराइणो पवंदो वार फुटिंग बेसिस ते, त तव्हांखे उनजो को न को रिज़ल्ट अचणु शुरू थी वेंदो। बाक़ी सिर्फ़ु इहो बयानु काफ़ी कोन्हे। ठीकु, थैंक यू अजय साहब। प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए पियो, पर तमामु अहम गुफ़्तगू हुई ऐं असीं रिकमेंडेशन्स ते बि ॻाल्हायो आहे, प्रॉब्लम्स ते बि ॻाल्हि थी आहे ऐं कीअं फ़ौरी उपाउ वठी करे असीं कुझु रिज़ल्ट्स पंहिंजे हक़ में करे सघूं था, कुझु बहितरी तरफ़ वञी सघूं था, उहो बि डिस्कस थियो आहे। हाणे डिसीशन्स मेकर्स आॾो या समूरी सिचुएशन आहे, समूरी शयूं आहिनि, त हू छा खे पंहिंजी तरजीह बढ़ाइनि था, मुल्क खे, अवाम खे, या जेके ही मामला हलंदड़ आहिनि। जेकॾहिं ईअं ई रहिया त पोइ डिफरेंट रिज़ल्ट एक्सपेक्ट करणु बेवकूफ़ी खां सवाइ कुझु न हूंदो। नाज़रीन, प्रोग्राम मां खां इजाज़त वठंदासीं। जमील अहमद साहब, JR बलोच साहब, एजाज़ मार साहब, ऐं मिर्ज़ा इख़्तियार बेग साहब, सभिनी जी महिरबानी। अॼु के प्रोग्राम लाइ सभिनी वक़्तु कढियो। नाज़रीन, पंहिंजे फीडबैक असांखे आगाह कजो। सुभाणे मां सां मुलाक़ात कंदासीं सेम टाइम ते नए मौज़ू ऐं महिमाननि सां गॾु। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।